अल्हम्दुलिल्लाह ही ताज मस्जिद अल्लाह जे रहमत जो वडो ककर आहे। अहले सुन्नत वल जमाअत जो मरकज़ आहे। साईं वारन जो खिदमतूं हिन ऐं अल्हम्दुलिल्लाह मोरे वारन ते ही वडो अज़ीम करम आ, अज़ीम दिहाड़ो आ करबला जे शहीदन जो। ऐं वडी गाल्हि आहे जो अल्लाह जे कामिल वलीअ जो दीदार आ। इंतज़ार जो घड़ियों ख़त्म हैं। खिताब लाजवाब जे लाइ हींअर असां अर्ज़ कंदासीं गौसे ज़मां कुतुबे जहां मुर्शिद महबूब दिलबर साईं मदनी के पंहिंजे नूरानी बयान सां तव्हां असांजूं दिलियूं मुनव्वर कर फरमाईंदा। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह वनश्हदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतह्हिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज ते नूरानी चेहरन वारा अहले सुन्नत जा उलमा मशाइख ऐं सादाते किराम ऐं मोरे जा गुयूर सुन्नी भाइरो अल्लाह जा शुक्र जंहिं रब करीम असांखे ही मजलिस नसीब कई। सुभान अल्लाह। हिन ॾींहं ते माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ मशगूलियूं हूंदियूं आहिनि के केड़ी मजलिस में के केड़े जुलूस में अल्लाह तवां के पंहिंजे घर में वेहारे आलमन जो दीदार कराए मुस्तफ़ा जे बच्चन जो शान ॿुधरायो आ। सुभान अल्लाह। अरसे दराज खां ताज मस्जिद में 10 मुहर्रम ते इहो नूर जो ककर वसंदो आ, वसी रहियो आ। अल्लाह कंदो क़यामत ताईं वसंदो रहंदो। आमीन। अल्लाह साईं हजरत अल्लामा मौलाना गुल मोहम्मद सोने के रब सेहत कामला दे, शिफाए आजला दायमा मुस्तमिर्रा नसीब फरमाए। उन्हनि जो सायो मोरे जी अहले सुन्नत कायम ऐं दायम रखे। जने हिन सुहणी महफिल के मीज़बानी जो शरफ बख्शो आ ऐं उन जा बच्चा भी उन पंहिंजे अबाणे उन अबाणी मीज़बानी वारो शरफ हासिल करे रहा है। अल्लाह कंदो ही महफिल क़यामत ताईं कायम ऐं दायम। आमीन। असां जो प्यार मदीने वारे साईं सां घट सुभान अल्लाह चेव। सुभान अल्लाह। असां जो प्यार लजपाल नबी सां ऐं जंहिंखे मदीने वारे सां प्यार आ मुस्तफ़ा जी निस्बत वारी हर शइ सां भी प्यार रखंदो आ। सुभान अल्लाह। यार वणंदो आ त यार जो पार वणंदो आ। यार जे पासे जी थदड़ी हीर लगंदी आ, आशिक जो लूं लूं ठरी पवंदो आ। भिटाई भी फरमायो त केचा आयो में काफिलो साथ धनी सरवान वार वढे वागू कया पवान हूंद पलान मुझेड़ो पुनल पान तेड़ी सिटरा साथ जी। जेड़ो पुनल पान
तेड़ी सिटरा साथ जी अल्लाह चूंडिया मुस्तफा जो घराणो बि रब जो चूंडियल मुस्तफा जा यार बि अल्लाह जा चूंडियल हिन मुस्तफा जा असहाबी खलीफा सोहरा न्याणा नाठी रफीक साथी अंसार मुहाजिर मदीने वारा मक्के वारा हड़ई अल्लाह जा चूंडियल हिन हक्का सुभान अल्लाह यो आशिक केड़ो जेको बेख्याई करे यो आशिक केड़ो जेको हिकड़न सा प्यार हिकड़न सा बुग़्ज़ जेकॾे असां जो मुस्तफा जे घराणे सा प्यार आ त निस्बत मदीने वारे जे सदके आ जेकॾे हसन हुसैन असां जे सीने जा सींगार आहिनि अखियुनि जा ठार आहिनि त मुस्तफा जे ज़ात जे सदके हक्का जे नबी जो घर वारियूं असां जो अमड़ियूं आहिनि त मदीने वारे जे निकाह जे सदके जेकॾहिं अबू बकर सां प्यार आ त सोने नबी जो सोहरो आ मुस्तफा जो चूंडियल आ मुस्तफा उन खे पाण पंहिंजे मेहराब में पंहिंजे मुसले ते बीहारियो आ जंहिंखे मुस्तफा इज़त जे मोरे वारा छो न इज़त कंदे तूं कहिड़ो हुबदार आहीं चई तो मूंखे अलीअ सां प्यार आ अली नबी जो बिरादर आ अली नबी जो नाठी आ अली नबी जो घर भाती आ छा अबू बकर मुस्तफा जो सोहरो ना है ॻाल्हायो छो न था छा उमर मदीने वारे साईं जे निकाह में उमर जी न्याणी अम्मा हफ्सा सां कोन्हे जवाब ॾियो छा उस्मान ज़िन्नूरैन ना है छो ज़िन्नूरैन आ बिन नूरन वारो छो आ जो मदीने वारे जो ॿ न्याणियूं उन जे निकाह में हिकड़ी अख अथई ॿी अख खां काणो आहीं अच तुंहिंजो ऑपरेशन कयां हक्का हक्का कॾहिं कॾहिं अख ते धुंध चढ़ी वेंदो आहे पर्दा चढ़ी वेंदा आहिनि हिकड़ी अख नज़र ईंदी आहे ॿी अख मां नज़र न ईंदो आहे तोखे आल बैतन जी मोहब्बत वारी नज़र आहे मुस्तफा जे यारन जे शान मकाम मर्तबे दर्जे ॾिसण जी तो वटि नज़र न आहे अच त ऑपरेशन कयां ऐं तुंहिंजी अख अलाह कंदो खुली पवंदी इंशाअल्लाह मुझो तनकीद जो इरादो ना है मुझो एतराज जो इरादो ना है इस्लाह जो इरादो आ मां पंहिंजे शिया भाइरुनि खे हथा दबजा ॿधी अर्ज़ थो कयां त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो फ़ैसिलो तव्हां पंहिंजे ज़मीर खां पाण कजो सुन्नी मुंहिंजा भाइर आहियो शिया बि मुंहिंजा भाइर आहिनि आले तशय्युअ वारा मुंहिंजा भाइर आहिनि तो भाव के नंढड़ो भाव वॾे खे केॾी महिल हक़ सच चवंदो आहे वॾो भाउ जो न हीअं हली हलंदे हलंदे खॾ में पियो किरे त नंढड़ो भाउ खणी बाह मां हथ विझी छिके त बाबा हेॾे खॾो थी किरंदे किरी पवंदे त इहो भाउ सॼण आ या ख़ैर ख़्वाह हुआ या बदख़्वाह हुआ सॼण आ या दुश्मन आ अचो 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 मां तव्हांखे मुझे मुस्तफा जे यारन जो भी शान ॿुधायां मुझे मदीने वारे साईं जे घराणे जो अहल बैतन जो भी शान ॿुधायां ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते ॻाल्हि सिर्फ़ अहल बैतन जी कबी आहे पर ह्याम खे दुख लॻो आहे मुंहिंजा भाइर पिया था खॾ में किरनि मां छो न उन्हनि जी रहबरी कयां छो न उन्हनि खे सच जी वाट ॾेखारियां छो न उन्हनि खे हक़ जो रस्तो ॾेखारियां उन जे करे ॾहीं जे ॾींहं ते मूंखे हक़ लॻे थो त मां मुस्तफा जे यारनि जो बि शान बयान कयां सुभान अल्लाह हक्का जी सोना अगर तोखे एतराज़ सोचे यार ॾहीं मुहर्रम ते असाबनि जी ॻाल्हि किथां खणी था अचो नबी जे घराणे जी ॻाल्हि कयो हा घराणो उन जी ॻाल्हि बि असीं कंदासीं मुस्तफा जे यारनि जी ॻाल्हि बि असीं कंदासीं हक़ त चइबो अॼु मौक़ियो आहे तव्हां अंदर वेठा आहियो ॿिया ॿाहिरों बि बीठा आहिनि उन्हनि खे बि ॿुधाइणो आहे त हक़ छा आहे ना हक़ छा आहे सुभान अल्लाह अल्लाह दिलि ॾिनी आहे ज़हन ॾिनो आहे ज़मीर ॾिनो आहे सोच ॾिनी आहे फ़िक्र ॾिनो आहे पाव अटे जो खाओ था ख़बर कोन थी पवे त हक़ छा आहे ना हक़ छा आहे ख़ैर छा आहे शर छा आहे
हाणे मां ईरान में वियुसि ईरान जो मां 2 हफ़्तनि जो सफ़र करे आयो आहियां नहावंद जी जंग लगी आहे ईरान जी सरज़मीन ते तव्हां मशहूरु वाक़ियो ॿुधियो आहे हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में जो उमर जुमे जो ख़ुतबो पियो ॾिए हक़ लक या सारिया अल जबल आलमन खां ॿुधी अथव या करामत जंग हुई नहावंद जी सरज़मीन ते लड़ाई पे लगी उमर मदीने में जुमे जो ख़ुतबो थो ॾिए पियो बीठो उमर मदीने में आ पर नज़र उमर जी नहावंद जे मैदान कारज़ार ते आ दुश्मन जबल जे पोयूं हमलो आवर थियो आ उमर उता हकल कया त पुठियों जबल जे पुठियों काफर अचनि था ख्याल कजाए वो आवाज उमर जो उते ॿुधई वो जबल अखियुनि सां मां ॾिसी आयो आहियां मैदान बि ॾिसी आयो आहियां उते हिकिड़ो असाबी उन जंग में शहीद थियो आहे जंग में हिकड़ो असहाबी मदीने का 1000 किलोमीटर परे मुस्तफा जे दीन जे लाइ हुन सिर ॾिनो मदीने वारे साईं जे दीन जे लाइ हुन जान ॾिनी मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां साईं अखियुनि सां मां ॾिसी आयो उन साईं जे असहाबी जे कब्र ते किचरो गंद वञी उछलाइनि था अल्लाह जीअं रमी कबी आहे न जुमरन ते रमी शैतान के कभी आ न पत्थर चुटबा है न असहाबी दे कब्र ते वनी पत्थर था चुटन पो या सड़ंदो या न सड़ंदो अल्लाह पो हक चवण जे ला दिल चवंदी या न चवंदी बुधायो मुके जवाब दियो जे असहाबी मुस्तफा जे दीन जे ला मुस्तफा जे नामूस जे ला परदेस में वनी जिंद जान कुर्बान कई ऐ कलमे पढ़ण वारो उन के पत्थर वनी हणे अस्तगफिरुल्लाह छा दीन यो तो सेखारे छा तुझे अकीदे या तो के तालीम ॾिनी आ छा इस्लाम तो के इहो सेखारियो आ मुस्तफा जो यार हाय हाय मदीने वारे जे ला अल्लाह उन के चूंडियो आ सोने नबी जे ला उन जी खिदमत जे ला अल्लाह उन के चूंडियो आ पो जंहिंखे अल्लाह चूंडे तू उन के पत्थर हण दे तू उन सां नफ़रत कंदे इहो तुंहिंजो ईमान तोखे मोकल थो ॾिए त तूं मुस्तफा जे असहाबनि सां इहो बेख्याई कर अहिड़ो सलूक वञी कर न अचो त मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे मुस्तफा जे यारनि जो शान छा आहे सिंधी टोपी वारा हेॾे ॾिसो मूं ॾे जानी अलाह मदीनो ॾेखारींदुई सोणे हबीब जी हदीस ॿुधंदो दिल हाज़िरा मुझे सोने हबीब जी हदीसा इमाम तबरानी रिवायत किया हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत करे तो इन्न लिकुल्लि नबिय्यिन खासतन मिन असहाबिही व इन खासती मिन असहाबी अबू बकरिन व उमर हर नबी जा चूंडियल खास माण्हू अबा मौलाना गुल मोहम्मद जमाती ताज मस्जिद में खोड़ है पर खास माण्हू के हूंदा खास छा सभई जमाती ऐं खास हिक जहिड़ो बर्ताव थींदो साईं फरमायो त अल्लाह मुंहिंजे लाइ कुझु ख़ासि चूंडिया आहिनि या रसूल अल्लाह उहे ख़ासि केर आहिनि जंहिंखे अल्लाह तुंहिंजे लाइ चूंडियो आहे साईं फरमायो अबू बकरिन व उमर हिननि खे अल्लाह मुंहिंजे लाइ चूंडियो आहे पोइ जंहिंखे अल्लाह चूंडे तूं हुननि खे गारियूं ॾींदे ओ नशे खोरम वाली छाते मगज़ थियो ख़राब थई साहबन के गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई ओ नशे खोरम वाली छाते साहबन के गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब वरी भी हदीस ॿुधो ही हदीस इमाम इब्न असाकिर आंदी आहे हदीस जो रावी केरा हदीस के रिवायत करण वारो जे मदीने वारे मीर खां ॿुधो उम्मत ताईं पहुचायो वो राविया मौला अली बस अलीअ जो नालो वठ पो माण्हुनि जा मुंह वेही ॾिसो अलीअ जो नालो वठ पो मजमे दे निहार हिकड़न जा मुंह गुलाब वांगे हिकड़न जा मुंह जुलाब वांगे अलीअ जो नालो ॿुधी मोमिन ठरंदो आ मुनाफिक बरंदो आ मां त ॾिसां थो त हर
चेहरो गुलाली जो नालो बुधी गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी सुभान अल्लाह। दिल में दम दम हैदर हैदर दिल में दम दम हैदर हैदर अबू बकर जो पहिरियों नंबर अबू बकर जो पहिरियों नंबर दिल में दम दम हैदर 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 ये न हथ लोडे हैदर 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 मरहब खे जे मातु कयो हो अब देवुद जो अंत कयो हो उन जा जोहर खंदक खैबर दिल में दम दम हैदर हैदर दिल में दम दम हैदर दिल में दम दम हैदर हैदर ये ना दिल में दम दम हैदर 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 कुफर शिरक जा कोट के राया दीन जा जह झंडा फड़काया कुफर शिरक जा कोट के राया दीन जा जह झंडा फड़काया नूर निशांबर हजरत उमर नूर निशांबर हजरत उमर दिल में दम दम हैदर 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 छा शीन ठीको खयो जा हैदर जो कारे कपड़न वारन ठीको खयो जा हैदर जो चओ दिल में दम दम हैदर 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 सिन्नूरैन जी साथ निराली दीन जी खिदमत जानी माली आ उस्मान हया जो पेकर दिल में दम दम हैदर 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 हसन हुसैन नबी जा प्यारा हसन हुसैन नबी जा प्यारा जे ततहीर जी चादर वारा शान में बरतर तन जी मादर हक्का हक्का मादर समझो था ना मादर माना अम्मा हसनैन जी अम्मा शान में बरतर तन जी मादर दिल में दम दम हैदर 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 अञा त ईंदो महदी बरहक अल्लाह अञा त ईंदो महदी बरहक जंहिंखे चूंडियो ख़ल्क़ में ख़ालिक कर मुल्ला नौकर चाकर दिल में दम दम हैदर 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 दिल में दम दम हैदर सुभान अल्लाह बी हदीसा जो रावी मौला अलिया शेर जलिया फरमान मदीने वाले साईं जो आ साईं फरमायो त खैरु उम्मती बदी अबू बकर व उमर मुझी उम्मत में मुखा पद में सभिनी का फल्लो सभिनी का ऊंचो आला दिसण चाहियो था त अबू बकर अथव अबू बकर का पो उमर अथव हदीस नबी जी रिवायत अली जी कबूल करने वारो मोरे वारो आशिक रसूल के हदीस कबूल अल्लाह अली जी रिवायत बई हथ मथे करे जो अली जी रिवायत नबी जो फरमान कबूला मुझा दोस्तो वरी टी हदीस बुधाया खतीब बगदादी रिवायत आंदी आ मदीने वाले साईं फरमायो आ सय्यदा कुहूल अहलिल जन्नत अबू बकर व उमर व इन अबा बकर फिल जन्नत मिस्लु सुराया फिस समा जन्नत जे अधड़ोटन जा सरदार अबू बकर उमर अधड़ोट 35 सालन का मथे उम्र जंहिंजी चढ़ी न 35 सालन का 40 सालन का मथे चढ़ियो यो अधड़ोट आ जेके 35 का मथे उम्र वारा आयो हथ त मथे घणो माशाअल्लाह अध का मथे साईं फरमांदा जेके दुनिया में अधड़ोट है न इन्हनि जो जन्नत में सरदार अबू बकर उमर हूंदा अल्लाह सुभान अल्लाह सरदारी तो मञो न मदीने वारे साईं जी
ऐं जेके वरी नौजवान आयो उहे हाणे हथ मथे खणो। अल्लाह साईं फरमाइनि था अन्नल हसन वल हुसैन सैयदा शबाब आलिल जन्नत। हसन ऐं हुसैन मुझे नूरे नज़र मुझे अखियुनि जा ठार बच्चा ये जन्नत जे जवाननि जा सरदार। सुभान अल्लाह या अली या अली। साईं फरमायो इन अबा बकरिन फिल जन्नत मिस्लु सुरैया फिस समाए। अबू बकर जन्नत में इए हुंदो जे दुनिया में तवां के सुरैया जो सितारो चिमकंदे नजर ईंदो। सुभान अल्लाह विहाऊ तारो जेॾीमहिल आसमान ते उभरंदो आहे रात जे वक़्त में सुरैया जो सितारो आसमान ते चिमकंदो आहे बहकंदो आहे फड़कंदो आहे। दुनिया ॾिसंदी आहे वाह सितारे जी रोशनी वाह सितारे जी चमक दमक। साईं फरमाइनि था जेके जन्नती जन्नत में पहुचंदा हीअं मथे ॾिसंदा त जीअं दुनिया में सुरैया सितारो चिमकंदे नजर ईंदो आहे इएं जन्नत वारनि खे अबू बकर इएं चिमकंदे नजर ईंदो। सुभान अल्लाह कि असां न को जन्नत में वेंदासीं न को अबू बकर खे ॾिसंदासीं। ठीकु आहे फ़ैसिलो तूं भली इहो कर पर हीअ जमात जन्नत में वेंदी इंशाअल्लाह। ऐं जेॾी महिल जन्नत में हलंदे न मोरे वारा हीअं जो मथे ॾिसंदे त अबू बकर जो आला बाला दर्जो हूंदो सुरैया वांगुरु चिमकंदे नज़र ईंदो। ओॾी महिल सुञनि जो सीनो ठरंदो हींअर चेहरा चिमकनि था चेहरा बहकनि था सुन्नी ठरनि था आशिक ठरनि था मुखालिफ़ बरनि था। अञा हिकिड़ी हदीस ॿी ॿुधायां आहे। मुझे लजपाल नबी फरमायो ये रिवायत इब्ने अबिन नज्जार आंदिया अनस बिन मालिक राविया मुझे आका फरमायो मा कद्दम तो अबा बकरिन व उमर वलाकिन अल्लाह कद्दमहुमा। अबू बकर के अगवाणी मुंह न ॾिनी आहे मुसले ते बीहण जो इशारो मुंह न ॾिनो आहे। उमर जी खिलाफ़त जा इशारा उनखे अगवाणी ॾियण जा इशारा मुंह न ॾिना आहिनि। महबूब तव्हां न ॾिना आहिनि त कंहिं ॾिना आहिनि। साईं फरमायो वलाकिन अल्लाह कद्दमहुमा। अबू बकर ऐं उमर जी अगवाणी सरवाणी जो फ़ैसिलो आसमाननि वारे अल्लाह पाण कयो आहे। सुभान अल्लाह अल्लाह जो फ़ैसिलो क़बूल आहे कंहिंखे कंहिंखे क़बूल आहे अल्लाह जो फ़ैसिलो क़बूल आहे जंहिंखे अल्लाह अगवाणी ॾिए मुस्तफ़ा ऐलान करे त पोइ असां त आशिक़ आहियूं न असां त नौकर आहियूं न दर जा कंधड़ो निमाए चवंदासीं सरे तस्लीम खम है जो मिजाज यार में आए जीअं यार चवंदो असांखे क़बूल आहे। कंहिंखे कंहिंखे क़बूल आहे कबूल आहे। अञा ॿुधो मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं फरमायो मन राई तुमूह यज़कुर अबा बकरिन व उमर बिसूइन फ इन्नमा युरीद खैरल इस्लाम। क़िबला अलवी साहब आपकी तवज्जो चाहूंगा। आप जब देखो ना किसी को वो अबू बकर के बारे में उमर के बारे में कोई नाश्ता आहिस्ता लफ्ज बोलता है तो तुम समझो कि वो इस्लाम से खारिज है। तुम समझो मुझो चवण ना है मदीने वाले जो फरमाना मन राई तुमूहु यज़कुर अबा बकरिन व उमर बिसूइन जेको अबू बकर उमर जी निदा करे गिला करे घटिया लफ्ज गालाए टीवी ते वेही चए अबू बकर मुसलमान ही ना है उमर मुसलमान ही ना है अबू बकर उमर जे ला जेको घटिया लफ्ज गालाए न पो चओ इन्नमा युरीदु गैरल इस्लाम इहो इस्लाम का सवा ॿिए के मज़हब वारो हूंदो मुसलमान इएं कोन चवंदो मुसलमान अबू बकर जी गिला न कंदो मुसलमान उमर जी गिला न कंदो मुसलमान जे ला उमर जे ला मोहब्बत ऐं प्यार जा लफ़्ज़। सुभान अल्लाह
हाँ गाल समझ में आई या न हाणे हिकिड़ो आईनो तव्हांजे अॻियूं रखंदुसि आईने में छा थींदो आहे पुट जी आईने में हाणे मुंहुं पंहिंजो पुछड़ो जे त आईनो ख़राबु आहे हाँ चंड पिया ॾिसनि चंड माई हिकिड़ी ॿार खे पई धोए समझो था न ॿार खे धोए पई हिकिड़ी माई तव्हांखे हो चंड बीठो आहे हो हथ में वो गंदगी लॻल हुअसि हीअं ॾिसी ऐं चई अदी इहो चंड बीठो आहे हीअं ॾिसी चई अदी चंड त बीठो आहे पर अहिड़ो धप वारो चंड मूं न ॾिठो ओ नादान साथियाणी संगतियाणी सहेली चयोसि ओ चरी चंड में धप कोन्हे तो अरे हथ में धप हीअं जो कई न हथ खे किरपटी लगी पई जे चंड में धप्पा जे चंड में धप न है तुझे हथ में धप्पा जेके अबू बकर में गिलाज़त या गंदगी तो ॾिसे इहो असल में पाण गंदो आहे गलीज़ आहे अबू बकर त पाक आहे उमर त पाक आहे मुस्तफा जो चूंडियल आहे अल्लाह जो चूंडियल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ हाणे ॾिसो न हाणे आईनो हिकिड़ो साम्हूं रखंदुसि उहो आईनो तव्हां असां सभिनी जे साम्हूं हर को पंहिंजो पंहिंजो मुंहुं मुबारक ॾिसे पर इन आईने में हीअ सूरत नज़र न ईंदी हे मुहम्मदी आईनो आहे जंहिंमें तव्हांजे ईमान जी सूरत नज़र ईंदी कहिड़ा मोमिन आहिनि कहिड़ा मुनाफ़िक आहिनि केड़ा अल्लाह के मञण वारा आहिनि अल्लाह के न मञण वारा केड़ा आहिनि इन आईने में उहा सूरत बातिन वारी अंदर वारी रूहानियत वारी ईमान ऐं निफ़ाक़ वारी सूरत नज़र ईंदी छा इहा इहो आईनो तव्हांखे बि पेश कयां पोइ ॿुधो हदीस पाक इमाम इब्न असाकिर रिवायत आंदी अनस बिन मालिक राविया मदीने वाले मीर फरमाता अरबातुन ला यजतमे हुब्बुहुम फी क़ल्ब मुनाफिकिन वला युहिब्बुहुम इल्ला मोमिन चार शख्सियतूं आहिनि उन्हनि जी मोहब्बत जे दिल में गॾु थींदी चैन जी इहा दिल मोहब्बत मोमिना ईमान वारी या दिल ईमान वारी है इन्हनि चैन जी मोहब्बत हिकिड़ी दिल में गॾु ई न थींदी जेका दिल मुनाफ़िक जी हूंदी मुनाफ़िक जी दिल में चैन जी मोहब्बत गॾु न थी सघंदी मुनाफ़िक जी दिल में चैन जी मोहब्बत गॾिजी न सघंदी ऐं मोमिन जे दिल में इन्हनि चैन मां कंहिं हिक सां बुग़्ज़ थी न सघंदो चैनी सां प्यार हूंदो इहा इहा इहो आहे ईमान वारो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ये कहिड़ा चार सोना नबी बुधायो केड़ा चार साईं फरमाता अबा बकरिन व उमर व उस्मान व अली सुभान अल्लाह जंहिंजे दिल में चैन जी मोहब्बत आईने में ॾिसो पंहिंजी दिल में जेकॾहिं चैनी सां प्यार अथव तव्हां मोमिन आहियो जंहिंजे दिल में इन्हनि चैन मां हिकिड़े सां बि बुग़्ज़ आहे नफ़रत आहे कुदूरत आहे कीनो आहे समझे त इहो मुनाफ़िक आहे समझे त इन जे अंदर में ईमान न आहे इन जे अंदर में निफ़ाक़ आहे हाणे खुदा जो वास्तो अथव अल्लाह जे घर में वेठा आहियो दिल ते हथ रखे ॾिसो त चैनी सां मोहब्बत आहे या बुग़्ज़ आहे हिकिड़ो हे साॼो हथ रखो पंहिंजी दिल ते पोइ जंहिंखे चैनी सां मोहब्बत अंदर में नज़र थी अचे उहो हथ मथे खणे अल्लाह सुभान अल्लाह क़िबला साईं सूफ़ी साहब अल्लाह जो शुक्र आहे हड़ई मोमिन हड़नी के चैनी सा प्यारा सिक सीने में रख प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी सिक सीने में रख यारन जी महबूब जे चैनी यारन जी
ओहो साईं असां गॾु गार अंदर वो आशिक सुहिणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर जंहिंखे तव्हां नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में रख प्यारनि जी महबूब जे चैनी यारनि जी सिक सीने। सुभान अल्लाह। हाणे जेका आयत मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी आमदम बरसरे मतलब इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। अल्लाह इहो ही चाहे थो, रब जो इहो ही इरादो आ। ए नबी जे घर वारो, ए नबी जा अहल बैतो, रब चाहे थो अवां खां हर पलीती के दूर करे, हर नापाकाई के परे करे, अवां के इए पाक बनाए जिए पाकाई जो हक हुंदो आ। इमाम इब्न शैबा तो रिवायत करे त ये पाक हस्तियों जन के अल्लाह पाक बनायो आ, ये पाक हस्तियों केरन नज़लत फी खमसिन। ये या आयत 5 शख्सियतुन जे बारे में लथी आ। मदीने वारो साईं नबी जी न्याणी फातिमतु ज़हरा, मौला अली, इमाम हसन, इमाम हुसैन, ये 5 तन पाक हैं जन के अल्लाह हर ऐब का आजो पाक कयो। अली पाका, फातिमतु ज़हरा पाका, हसन हुसैन पाका हैं, मदीने वारो मीर पाकन का पाका। इन्हनि 5 तनन में न ऐबा न कचिया न कमिया न नुक्सुआ। जेको इन्हनि में नुक्स गोले वो पाण गंदो आ गलीज़ा, पर मुस्तफ़ा जो घराणो चौपा चो मदीने वारे जो घराणो पाका, सोने नबी जो घराणो पाका पाका। ऐ मदीने वारे साईं सोने नबी जो ही घराणो वो पाक घराणो आ जो इन्हनि में के भी किस्म जो नुक्स न रहो। जेको उन्हनि जे शान में थोड़ी भी कमी बयान करे समझो त इन जो ईमान वियो। यो मुनाफिका जेको नबी जे बच्चन में नबी जे घराने में नुक्स कढे ए बचीनियूं करे इन जो ईमान बाकी न रहो। सच्चो मोमिन उहो आ जंहिंखे मदीने वारे सां भी प्यारा 5 तन पाक सां प्यारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे मीर फरमायो सैयदना इमाम हसन इमाम हुसैन के अना सिल्मुन लिमन सालमकुम अना हरबुन लिमन हारबकुम। ए हसन हुसैन जैसा तव्हां सुलह कंदो उन सां मुंहिंजो बि सुलह, जैसा तव्हां जंग कंदो मुंहिंजी बि उन सां जंग आ। जेको तव्हां जो आहे सो मुंहिंजो आहे, जेको मुंहिंजो आहे सो तव्हां जो आहे, जेको तव्हां जो न आहे सो मुंहिंजो न आहे। पुट जेको हसन हुसैन जो न है वो मदीने वारे जो न है। के पुछो तो या रसूल अल्लाह अवां जो घराणो सजो पाक पर अवां के सभिनी का वधीक वणे केर तो। अवा ठीक है ना, मिसाल के 5 पुट हैं, अवा 5 ही प्यारा हैं, पर केड़ो वधीक वणई तो एकड़े ते हथ रखो यार ही डाडो वणे तो। गाल समझो था ना या रसूल अल्लाह अवां जो घराणो हर फर्द तव्हां के प्यारो आ पर सभिनी का वधीक केर तो वणे। साईं फरमायो तो फातिमा, मुझे सारे घराणे मां मुखे फातिमा वधीक प्यारी आ। हजरत अबू हुरैरा का रिवायत आ, ही रिवायत इमाम तबरानी मजम औसत में आंदी आ, इमाम हैसमी मजमू ज़वाइद में रिवायत आंदी आ त हिकड़े ॾींहुं मौला अली शेरे जली हैदर करार असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब मदीने वाले मीर के अर्ज की या रसूल अल्लाह मां थो वणाए या फातिमा थी वणाई।
या रसूल अल्लाह मूंखे पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायो मां वधीक थो वणाव या फातिमा वधीक थी वणेव फातिमा जिगर जो टुकड़ो आहे तव्हांजी न्याणी आहे मां बि त तव्हांजो बिरादर आहियां तव्हांजे घर जो भाती आहियां या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो असां ॿिन्ही मां अव्हांखे केरु वधीक वणे थो क़ुर्बान वञा जेको मदीने वारे जवाब ॾिनो मोरे वारा ॿुधंदे त या ठरी पई सुभान अल्लाह ॿुधंदो साईं फरमायो फातिमतु अहब्बु इलैया मिनका व अंत अअज़्ज़ु अलैया मिनहा ए अली फातिमा तोखा वधीक मूंखे प्यारी आहे पर फातिमा खां वधीक तूं मूंखे अज़ीज़ आहीं सुभान अल्लाह वाह वाह लफ्ज़ समझव अले न समझव अली तोखा वधीक मूंखे फातिमा प्यारी आहे पर फातिमा खां वधीक तूं मूंखे अज़ीज़ आहीं मूंखे प्यारो आहीं मूंखे मूं वटि इज़त वारो मान वारो मर्तबे वारो अली तोसां त मुंहिंजो रंग ई निरालो आहे मोहब्बत प्यारी सुभान अल्लाह या अली सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था इमाम हाकिम शहीद रिवायत आंदी आहे हज़रत अब्दुल्ला बिन मसूद तो रिवायत करे मुझे आका फरमायो इब्ना या हाज़ान अल हसन वल हुसैन ही ॿई मुंहिंजा पुट अथव माण्हुनि जा पुट उन्हनि जे पुटनि खां हलंदा आहिनि मुंहिंजो नसुल मुंहिंजी न्याणी खां रब जारी कयो आहे हिते अची कानून ई मटिजी वियो मुझो नसब मुझो खानदान मुझी ज़ुर्रियत मुझी इतरत मुझा आल बैत क़यामत ताईं थींदा पर मुझो नस्ल मुझी न्याणी फातिमा खां जारी थींदो पोइ साईं फरमायो त अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह व अबूहुमा खैरुम मिनहुमा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि पर इन्हनि जो जेको अबो आहे न इन्हनि जो जेको अबो आहे न इहो इन्हनि ॿिन्ही खां अञा वधीक भलो आहे बराबर हसन शान वारो हुसैन शान वारो जन्नत जा सरदार आहिनि पर अबूहुमा खैरुम मिनहुमा हसन ऐं हुसैन जो अबो इन्हनि खां अञा भलो आहे अलीअ जो शान अञा आला अञा सुभान अल्लाह छो त अली सभिनी मोमिननि जो मौला चओ मौला बोला अली सभिनी जो मौला है जेको अलीअ खे मौला मञे सो मोमिन आहे जेको अलीअ जी विलायत न मञे मुनाफिक मोमिन नथो थी सघे अलीअ खे वलीउल्लाह रुगे हू न मञदा आहिनि असीं अव्वल हज़रत अली जी विलायत जे मञण वारा अली खे मौला मञण वारा कंहिंजो मौला अली आहे अल्लाह अली अली मौला अली चओ अली अली मौला अली रहबर असांजो तूं आ दिल पर असांजो तूं आ अली अली मौला अली हैदर अली सुभान अल्लाह ऐं अजीब ॻाल्हि आहे त हिकिड़े ॾींहुं इमाम हसन ऐं हुसैन मदीने वारे साईं जे अॻियां आया सरकार फरमायो ही हज़रत मिक़दाद खां रिवायत आहे अबू दाऊद में रिवायत आहे त मदीने वारे साईं फरमायो इमाम हसन खे वठी फरमायो हेॾे हसन हेॾे हाज़ा मिन्नी हसन मूं मां आहे ऐं व हुसैन मिन अली हुसैन अलीअ मां आहे हुसैन अलीअ मां आहे हसन मूं मां आहे सुभान अल्लाह वरी ॿिए मौके ते मदीने वारे मीर फरमायो त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मूं मां आहे मां हुसैन मंझां आहियां हुसैन मूं मां आहे यानी मुंहिंजो बच्चो आहे मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे मुंहिंजी इतरत आहे मुंहिंजो ज़ुर्रियत आहे मुंहिंजो नसुल आहे मुंहिंजो बच्चो आहे हे मूं मां आहे पर मां मुहम्मद हुसैन मंझां आहियां इहो राज़ सम्झण जो आहे पुट हुजण या त हर कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त इमाम हुसैन मदीने वारे साईं जो बच्चो आहे आला न्याणी जो पुट आहे पर साईं फरमायो त मां हुसैन मंझां आहियां इन में राज़ कहिड़ो आहे मोरे वारा तवज्जो चाहींदुसि इमाम हुसैन जी विलादत मदीने में
52 साल ज़ाहिरी जिंदगी हजरत हुसैन जा गुजरिया सन 61 हिजरी मैदान करबला हजरत इमाम हुसैन शहीद थियन था 10 मुहर्रम जुम्मे जो दिहाड़ो मैदान करबला है इहो 56 साल जो जमानो इमाम हुसैन मौला मदीने वारे साईं जे जात मचा है उन्हनि जो बच्चो आ उन्हनि जी ज़ुर्रियत आ 56 साल हुसैन नबी में आ नबी मंझा आ पर जंहिं इमाम हुसैन शहीद थियो उन खां वठी अॼु ॾींहुं सन 61 हिजरी खां अॼु 1447 हिजरी ताईं मोहम्मद मीर हुसैन मंझा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारो मीर हुसैन मंझा है हुजूर जी शरीयत सुन्नत दीन तरीकत कुरान इस्लाम ईमान रमजान रहमान जी मारिफत जो कुछ अज उम्मत वट आहे यो सब हुसैन जे सदके आ हुसैन जे फैज़ जी खैरात आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह मिठा ही फैज़ हाशमिया या मातली वाले जो फैज़ आ या मिठा दरगाह रानीपुर जो फैज़ आ दरगाह रहमतपुर जो फैज़ आ या केड़ी भी सुन्नियुनि जी दरगाह है जो कुछ फैज़ आ खुदा जाने 10 मुहर्रम वारे शहीद इमाम हुसैन जी जात जो फैज़ आ ही मस्जिद आबाद ही मीनार उभा ही मस्जिदुन में अल्लाह अकबर जो तमारू ही ताज मस्जिद में तमारू ऐं झूंगारू आहिनि त मुझे सोने हुसैन जे सदके हुसैन जे फैज़ सां बेशक हक्का हक्का अना मिनल हुसैन मां मोहम्मद हुसैन मझाया ही जेको रंग अॼु ॾिसो था न यो सोने हुसैन जो रंग मुझे आका जो फैज़ हुजूर जो फैज़ सोने हुसैन जे ज़रिए अॼु बि तो ताईं पहुतो हाँ न त हिन खबीस यजीद पलीत जेका तहरीक हलाई हुई न जेको यजीद जो मंशूर ऐं दस्तूर हुयो न इस्लाम के मेटण वारो हुयो दीन जा अहकाम दीन जो हुदूद तोड़न वारो हुयो मिठा यजीद ज़ानी शराबी बदमाल बदकिरदार उन इस्लाम जे सूरत के मसक करण पे चाहो पर इन दौरान मुझो आका हुसैन उथियो यजीद के एड़ी शिकस्त ॾिनई यजीद के उहा तारीखी शिकस्त ॾिनई जो अॼु बि यजीद ते लानतूं थियूं वसन हुसैन जे जमायत ते रहमतूं थियूं वसन सुभान अल्लाह हाँ जेकॾहिं दीन के दवाम मिलियो इस्लाम के नई जिंदगी मिली जेकॾहिं अॼु तो वटि निमाज़ आ तुंहिंजे घर में कुरान आ तुंहिंजे ज़बान ते दुरूद सलाम आ त इहो फैज़ थई मुंहिंजे सुहिणे हुसैन जो जेॾीमहिल मैदान करबला में होनो यजीद पंहिंजे पूरे लाओ लश्कर सूदो हज़ारे जमायत लश्कर सूदो हेॾो हथे खाली हुसैन हुयो 72 ॼणा जिन में बच्चा हुया सगीर मासूम ॿार हुया उन्हनि खे वठी मिठा जंग जे लाइ न आयो हो ही के तख्त या ताज जी जंग न हुई जीअं बाज़ माण्हुनि जो ख़्याल आहे त हुसैन तख्त जे लाइ निकितो हो हुसैन ताज जे लाइ निकितो हुयो न अड़े हे त अॻे ई सरदार आहे त अॻे ई बादशाह हुआ तू दुनिया जी गाल तो करी तख्ते सिकंदरी पर वो थूकते नहीं बिस्तर लगा हुआ हो जिनका तेरी गली में सुभान अल्लाह हुसैन त कल भी बादशाह हो अज भी बादशाह हुआ उन्हें के ताज ऐं तख्त जी जरूरत न हुई हुसैन त पंहिंजे नाने जे दीन के बचाइण आयो उहा जेका निमाज़ इमाम हुसैन पढ़ी न मैदान करबला में एड़ी निमाज़ पढ़ी जो निमाज़ के नओं वजूद ॾेई वियो क़यामत ताईं निमाज़ी निमाज़ पढ़ंदा रहंदा उहा निमाज़ कहिड़ी हुई जेॾीमहिल साईं 121 तीरनि ऐं तलवारुनि जा ज़ख़्म बदन ते आया घोड़े तां ज़ख़्मी थी हेठि आया ओॾीमहिल शिमिर सीने ते चढ़ी वेठो साईं फरमायो त शिमिर थोरो हटी वञ अलीअ जो बच्चो निमाज़ पढ़ंदो
मूं ज़िंदगी में कॾहिं निमाज़ न छॾी आहे। अॼु आख़िरी ज़ाहिरी ज़िंदगी जो आख़िरी लम्हो आहे। फ़ातिमत ज़हरा जो बच्चो निमाज़ पढ़ंदो, अलीअ जो लख़्ते जिगर निमाज़ पढ़ंदो। ख़ुदा ॼाणे उन वक़्त में मुंहिंजे आका निमाज़ पढ़ी क़यामत ताईं निमाज़ियुनि खे नई ज़िंदगी ॾेई वियो। हथ में क़ुरान हुयो। इन वली अल्लाहु अल्लज़ी नज़्ज़ल अल किताब व हुव यतवल्ला सालिहीन। एक हथ में तलवार हुई, ॿिए हथ में क़ुरान हो। फरमाए पियो त मुंहिंजो वारिस मुंहिंजो अल्लाह हुआ, जेको सालिहन जो वारिस आहे, जेको सालिहन जो मददगार आहे, उहो ई रब मुंहिंजो मददगार आहे। व हुव यतवल्ला सालिहीन, उहो ई सालिहन जो वली आहे, मददगार आहे। मां उन रब जे मथां भरोसे रखण वारो आहियां। मुंहिंजे आका हुसैन क़ुरान जी तिलावत करे क़यामत ताईं क़ुरान जी हिफ़ाज़त करे वियो। मिठा मुझे सोने हुसैन सारी कायनात जे अंदर जेकरे मुस्तफा करीम जे फैज़ जा टोंका वजाया त मैदान करबला में इमाम हुसैन वजाए ॾेखारिया। सुभान अल्लाह। लखते जिगर नबी जो नूरे नजर अली जो, लखते जिगर नबी जो नूरे नजर अली जो, ऐं फातिमा जो चैना आका मुझो हुसैन, आका मुझो हुसैन, आका मुझो हुसैन। हिकड़ी भी ज़बान चुप न हुजे। आका मुझो हुसैन, रहबर मुझो हुसैन, आका मुझो हुसैन, आका मुझो हुसैन। निर्मल नबी पालियो, मौला अली संभालियो, नूरी सो नाज़नीन, आका मुझो हुसैन, आका मुझो हुसैन, आका मुझो हुसैन, आका मुझो हुसैन, आका मुझो हुसैन। सुभान अल्लाह। ओ मिठा मैदान करबला में जो कुछ थियो यो को नागहानी अचानक इत्तफाकिया न हुयो। हुसैन अञा नंढो आ, अमड़ जी गोद में आ, पूरे मदीने में मशहूर थी चुको हुयो त मैदान करबला में हुसैन के शहादत मिलनी आ। नंढपिण खां बाख़बर हुयो, इहो पतो संदन अम्मा के भी हुयो, संदन अब्बे के भी हुयो। मदीने जे बच्चे बच्चे के जान हुई त हुसैन मैदान करबला में पंहिंजे नाने जे दीन ते हेॾी अज़ीम कुर्बानी ॾियण वारो आहे। मुझा दोस्तों, हजरत सैयदा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत आ। मदीने वारे साईं फरमायो त अखबिरनी जिब्रील अन्न इब्नी अल हुसैन युक़तल बअदी बिअर्द तफ व जाअनी बिहाज़िहि तुरबा फअखबरनी अन्न फीहा मदजअहू। आयशा साइण की रिवायत करे तो मुखे जिब्रील खबर दिनी तो मुझो ही बच्चो जेको अज मुझी गोद में आ न, यो करबला जे मैदान में शहीद थी। इमाम हुसैन मदीने वाले जी गोद में आ। साईं फरमाइन था तो मुझो ही बच्चो करबला में शहीद थींदो। वजानी बिहाज़ तुरबा, जिब्रील मुखे ही मिट्टी आने दिनी आ। ही मिट्टी आम मिट्टी ना है, करबला जे हुसैन सोने जे शहादत वारी जाए जी मिट्टी है। ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अन्न फीहा मदजहू, हुसैन जी मज़ार, हुसैन जी आरामगाह, हुसैन जी दरी मुबारक मैदान करबला में थींदी। पुट गाल समझण जी आ। जॾहिं हुसैन के खबर हुई तो मूंसां ही वाक़ियो थियण वारो आहे, पोइ छो वियो? जीअं हज़रत क़िबला सूफ़ी साहब ॿुधाइनि त इश्क जो इम्तिहान हुयो। खबर बि हुई त ही वाक़ियो थियण वारो आहे, पोइ बि वञण आशिक मुड़ंदा न आहिनि, मोटंदा न आहिनि, पंहिंजी जिंद जान फिदा वञी कंदा आहिनि। इहो इश्क हुसैन आ, इहो मोहब्बत हुसैन आ। मिठा खबर भी आए त ही मूंसां वाक़ियो थियण वारो आ,
ही शहादत जो दर्जो मिलण वारो आ पर मुड़न मोटन मेहणो थिया निज़ारे निर्वार कुसण जो करार असुल आशिकन खे ऐं जेॾीमहिल मुंहिंजा आका हुसैन मैदान करबला में अचनि था त उते कन संगतुनि सलाह ॾिनी साईं मोटी वञो वापसि वञो मदीने वापसि वञो साईं फरमाया त अॼु राति मूंखे नाने मुहम्मद करीम जो दीदार थियो मुझे सोने नबी जो अॼु दीदार थियो आहे जेको मूंखे हुकुम मिलियो आहे मां हुसैन उन ते अमल कंदुसि हाणे मोटण कमु नाहे हाणे अॻिते हलबो जिंद फिदा थिए त कबी बच्चा कुर्बान थियनि त कबा पर नाने जे दीन जो भरम रखणो आहे इस्लाम जे झंडे खे बुलंद करणो सुभान अल्लाह हाँ ऐं हदीस पाक आहे जेका इमाम बग़वी पंहिंजे मोजम में रिवायत आंदी आहे थकिजी पिया आहियो जी हदीस ॿुधंदो मदीने वारे साईं जी हदीस पाक आहे ऐं हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे त इस्ताज़न मलकुल क़तर रब्बहु अन यज़ूरनी फ़अज़िन लहू जेको मींहुं वसाइण वारो मलाइक आहे न उन रब खे अर्ज़ कयो मौला मूंखे मोकल ॾे त मदीने वारे जो वञी दीदार कयां सुभान अल्लाह असां त सम्झो पिए त रुगे मोरे में आशिक था रोअनि त मदीने वञूं रुगे इंसान हुजूर जे इश्क में तड़पनि था पर हिते त ॻाल्हि निराली आहे आसमान जा मलाइक था अर्ज़ियूं पेश कनि मौला मोकल ॾे त मदीने वारे जो दीदार करे अच अल्लाह जी ज़ात फरमायो ते फरिश्ता तोखे इजाज़त आहे मुंहिंजे महबूब जी वञी ज़ियारत करे आ ऐं मुंहिंजे महबूब खे मुंहिंजा सलाम बि चइजांइ हिकिड़ो पैगाम बि खयूं वञ मुंहिंजे नबी खे पहुचाइजांइ जिब्रील उहो मलाइक सगोरो मींहुं वसाइण वारो जॾहिं ज़मीन ते लथो उन वक़्त में सोना हबीब अम्मा उम्मे सलमा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हुजरे में हुया पो जेॾीमहिल जिब्रील अमीन वो फरिश्तो आसमानी आयो त पो हुजूर जन फरमायो या उम्म सलमत इहफ़ज़ी अलैनल बाब ला यदखुल अहदुन ए उम्मे सलमा मुझे दर जी अॼु दरबानी कर मुझे हुजरे में कंहिंखे न छॾिजा मुझे हुजरे में अॼु कंहिंखे अचण जी इजाज़त न आहे तूं मुंहिंजी दरबान थी वेह अम्मा उम्मे सलमा साइण थी फरमाए त मां वेठी हुजां दरवाज़े ते चौकीदारी पई ॾियां तेसी नंढड़ो शहज़ादो हुसैन आयो चई मां हुजूर सां मिलंदुसि अम्मा फरमाए त मूं रोकियो छो त आर्डर अहिड़ो मिलियल हो त उम्मे सलमा कंहिंखे अचणु न ॾिजांइ मूं रोकियो मना कई त हुसैन जीअं ॿारनि जी आदत आहे रोअण लॻो हुजूर जे कननि ते जॾहिं इमाम हुसैन जो आवाज़ पियो फरमाई त उम्मे सलमा मुंहिंजे हुसैन जो रस्तो न रोक या रसूल अल्लाह अवां त फरमायो त अंदरि कंहिंखे न छॾिया तंहिंजे करे मूं रोकियो साईं फरमाया त हुसैन जे लाइ रंडक न आहे छॾीसि मूं ॾे अची अम्मा साण फरमायो जेॾीमहिल हुसैन अंदरि वियो हुजूर जन वेठा त हज़रत इमाम हुसैन फक़्तहम फवसब अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन अचे मदीने वारे जी झोली में वेठो वरी हुजूर जे कुल्हनि ते चढ़ी वेठो हुजूर जन सां प्यार पिया कनि शफ़क़त पिया कनि चुमड़ियूं पिया ॾियनि जीअं बच्चनि सां लाॾड़ा कबा आहिनि चालड़ा कबा आहिनि मुहबत ॾिबी आहे हुजूर जी ईअं प्यार पिया ॾियनि फ़क़ाल लहुल मलक अतुहिब्बुहु या रसूल अल्लाह मलाइक चयो या रसूल अल्लाह छा हुसैन खे तव्हां मोहबत रखो था सरकार फरमायो नाम हा ए मलाइक सगोरा हुसैन मुझे प्यारो आहे मुझे जिगर जो टुकड़ो आहे मूंखे ॾाढो वणे थो क़ाल इन उम्मतक सतक़तुलहु या रसूल अल्लाह अवां जी उम्मत इने तुंहिंजे कुल्हनि जी सवारी करण वारे हुसैन खे शहीद कंदी इनखे क़त्ल कंदी जेॾीमहिल मलाइक इहे लफ़्ज़ चया
फरिश्ते चयो त जे चओ त तव्हां के करबला जी मिट्टी ॾेखारियां। साईं फरमाए ॾेखार। मलाइका ॻाढ़े रंग जी मिट्टी करबला जी खणी हुजूर जे हथ में ॾिनी। या रसूल अल्लाह ही मिट्टी पो हिकड़ी रिवायत में ये अचे तो हुजूर जे हथन में या मिट्टी हुई ऐं मुझे आका जे अखियुनि मां लुड़क वहन पिया। हुजूर बाहर निकता। हवेली जे दरवाजे ते इंतजार में अबू बकर बीठो हो, उमर बीठो हो, उस्मान बीठो हो, मौला अली बीठो हो, हजरत सलमान बीठो हो, हजरत मिकदाद बीठो हुयो। हुजूर रोंदा निकता अखियुनि में। जेॾीमहिल ॿाहिरि विया सहाबा ते नज़र पई। असाबन चयो या रसूल अल्लाह भी छो रो पिया। हुजूर जन रोन भी पिया फरमाइन पिया ते अबू बकर बुधुई, उमर बुधुई, अली बुधुई, मुझी उम्मत मुझे हुसैन के शहीद कंदी। ई मलाइक मुखे उन जे मक्तल गाह जी मिट्टी आणे ॾेखारी आ। मां इहा मिट्टी ॾिसी पंहिंजे बच्चे जे शहादत जो तज़किरो ॿुधी फमा मलक तो आईनाय मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि। मुंहिंजे अखियुनि मां लुड़क अची। मिठा मोरे वारा ये पहिरियां लुड़क हुया जेके मुस्तफा जे अखियुनि मां गमे हुसैन में वया हुया। सोने हुसैन जेला अखियुनि में लुड़क आया। जेकॾहिं अखियूं आलियूं थियूं त पहिरियूं पहिरियूं अखियूं मदीने वारे साईं जूं हुयूं। ऐं पोइ जेॾीमहिल इहा ॻाल्हि अबू बकर ॿुधी, उमर ॿुधी, मौला अली ॿुधी त उन्हनि जे अखियुनि में बि ॻोढ़ा अची विया। उहे बि रोअण लॻा। मालूम थियो त किस्सो शहादत जो बयान करण रोअण मुस्तफा जी सुन्नत आहे। ॿुधी करे अखियुनि में ॻोढ़ा अचण अबू बकर, उमर ऐं अलीअ जी सुन्नत आहे। अज जेकॾहिं तुंहिंजो इमाम हुसैन जे मोहब्बत में लुड़क अची विया, अखियूं आलियूं थी वियूं, इहा बिदत नाहे, नाजाइज़ नाहे। मदीने वारे मीर जी सुन्नत आहे, अबू बकरो उमर जी सुन्नत आहे, मौला अली ऐं सलमान फारसी जी सुन्नत आहे। हुजूर जे बच्चन सां जे मोहब्बत हूंदी उहो गम जो दास्तान ॿुधी अखियूं ज़रूर आलियूं थी पवंदियूं। ये मुझी ज़बान ये मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़बान ये मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बणे जी बाग़े इरम हिया मुझी ज़बान ही मुझो कलम। रोअण खां मनो नाहे अगर मनो कया मदीने वारे साईं पिटण खां, पार कढण खां, सीना को भी करण खां, मुंह नोचण खां, वार पटण खां मदीने वारे मीर खुद मनो कया। साईं फरमाइन था मन शक्कल जुयूब व दरबल खुदूद व दाब दावल जाहिलियत फलैस मिन्ना। दुख जे वक्त में जेको सीना को भी करे, जेको वार पटे, जेको मुंह ते चंबा हणे, जाहिलियत वारियूं रड़ियूं हाय घोड़ा करे। साईं फरमाइनि था फलैस मिन्ना, इहो असां जो नाहे, इहो असां मां नाहे। पिटण खां मनो आहे, अखियुनि आलियुनि करण खां कंहिं बि शरीयत में मनो नाहे। जेॾीमहिल मदीने वारे साईं इहा मिट्टी आणे बीबी उम्मे सलमा के ॾिनी, फरमायो त इहा मिट्टी संभाले रखजांइ, जंहिं ॾियारे ते इहा मिट्टी खून में बदिलजी वञे सम्झजांइ अॼु मुंहिंजो बच्चो हुसैन शहीद थी। ऐं इमाम हुसैन जीअं मदीने मां निकितो, मके मां निकितो, करबला जो राही थियो त बीबी उम्मे सलमा रोज़ उन मिट्टीअ खे शीशे में रखियो, रोज़ शीशी खोले ॾिसंदी। 10 मुहर्रम जो ॾियारो इहो
जो शहादत वारो ॾियारो हुयो न फोन हुई न मवासलात हुई न टेलीफोन जो ज़रियो राबते जो हुयो बीबी उम्मे सलमा जेॾी महिल उहा शीशी खई त ॻाढ़े रत सां भरियल हुई ओॾी महिल रोई अखियुनि में ॻोढ़ा ॻाढ़े चई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन घर वारनि पुछो त मां छो रोंदी पई आहियां फरमाई मुंहिंजो बच्चो हुसैन अॼु करबला में शहीद थी छा पोइ जन्नत इन शहादत जे वाक़े में मुनविस थिया जन्नत इन वाक़े में कंहिं बि सूरत सां शिरकत कई हिकिड़ा जंग जे मैदान में आया जंग तीर तलवारूं हलायूं हिकिड़े ख़ुशी जो इज़हार कयो ना हुसैन जी शहादत ते कने चयो त चङो थियो जे बि थोरो या घणो इन इमाम हुसैन जे शहादत में हिस्सो रलायो हो चंद महीननि ऐं चंद सालनि जे अंदरि हर हिक खे अल्लाह सज़ा ॾिनी हिकिड़ो बि सालिम न बचो के अंधा थी विया के मंडा थी विया के बाहिनि में जली विया के सड़ी विया कल जन पाणी बंदि कयो उन्हनि खे प्यास जी उञ जी बीमारी लॻी हीअं खुराक में वक़्त खोड़े पाणी पीअंदा पीअंदा वञनि उञ न लहंदी पेट फूकजी वेंदा उञ न लहंदी जन बचनि नबीअ जो पाणी बंदि कयो न प्यास पाणी जी उञ घोड़ा उञ मरूं था उञ जरा मोते लाइन पर उञ न लथी इए उञ कंदे पेट फाटी पियनि मरी विया तड़पंदे मरी विया इमाम हुसैन जे दुश्मननि खे कुदरती सज़ाऊं न भरी हिकिड़ो माण्हू हो ॾाढो सुहिणो हुयो चहिरे जो सुठो सुहिणो हुयो पर जेॾी महिल इमाम हुसैन जी शहादत जी ॻाल्हि ॿुधई कि चङो थियो त मरी वियो वो जेको हुस्न जमाल ख़त्म थी वियो शिकिल उन जी कारी थी वई जीअं कुन्नो मलियल हुजे जे कुन्नो कारो तओ मुंह सां मलियल हुजे इएं शिकिल कारी थी वई घर जा भाती न पिया सुञाणनि ओड़ो पाड़ो न पियो सुञाणे कुदरत इन खे इहा सज़ा ॾिनी मिठा हिकिड़ी रिवायत में इब्न हजर मक्की रिवायतूं जमा कयूं आहिनि हिकिड़ी अहिड़ी रिवायत बि आहे त करबला खां वठी दिमश्क ताईं या जेका ज़मीन हुई रात थी या 10 मुहर्रम जी शाम 11 वारी रात आसमान तां रत वसियो पूरो इलाइक़ो रत में गाढ़ो थी वियो दीवारूं जेके दीवारूं मिटीअ जूं या रंग थियल दीवारूं हूंदियूं आहिनि न सुबुह जो उथनि त सभु दीवारूं रत में ॻाढ़ियूं हुयूं ऐं जितों बि करबला खां वठी दिमश्क ताईं जितों हीअं पत्थर खणनि पिया त हेठों ताज़ो रत पियो निकिरे मदीने वारे साईं जे हिन शहज़ादे जे शहादत आसमान रुनो ज़मीन रुनी जिन्ननि जे रोअण जा आवाज़ ॿुधण में आया ही यज़ीदी इमाम हुसैन जो काफ़िलो अहल बैतन जो वठियूं वञनि पिया हिकिड़ी जाइ ते राति रहिया मुझा दोस्तो रात रहा आहिनि शराब पिया पियनि सिपाही अस्करी जेकी काफ़िले ते मामूर हुआ ड्यूटी ते शराब पियनि पिया इमाम हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते हुयो ही शराब पियनि पिया ऐं ॾिठूं त उन भित जंहिं ते टेक लॻल हुई न नेज़ो सिर मुबारक जंहिं ते लड़कियल हुयो उन भित मज़ा हिकिड़ो लोह जो हथ ज़ाहिर थियो लोह जो हथ ज़ाहिर थियो उन भित ते कुदरत जे कलम सां लिखजी वियो तरजू उम्मतन कतलत हुसैना शफात जद्दी यौमल हिसाबी उहे माण्हू जन हुसैन के नाहक शहीद कयो छा उन जे नाने जी शफात जी उम्मीद था रखनि कॾहिं बि इन्हनि जी शफात न थींदी इहे त महरूम थी विया इहे शहादत में ख़ुशि थियण वारा ख़ुशी मल्हाइण वारा या मुलविस रहण वारा कुदरत उन्हनि खे तबाही ऐं बर्बादी ॾिनी हुसैन जो नालो अॼु बि रोशन आहे हुसैन अॼु बि ज़िंदा रुॻे मोरे वारे हर आशिक जी दिलि में ज़िंदा न आहे पर ख़ुदा जो कसम आहे रूए ज़मीन ते जिते बि इंसानियत वसे थी हर दिल में सोने हुसैन जी मोहब्बत
हर ज़बान ते आका हुसैन जी मोहब्बत प्यारा हुसैन फतह याबा यजीद नाकाम ना मुरादा ओ मिठा हुसैन सा मोहब्बत रखण वारा हुसैन जे दर्जी गुलामी करण वारा हिते भी सोभारा हुते भी सोभारा बिनी जहानन में कामयाब अल्लाह करीम जल शानु शाल असां सभिनी के आका हुसैन जे दर्जी गुलामी नसीब फरमाए हुसैन जे गुलामी में जियारे गुलामी वारो मौत नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्ब बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअ अल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्द मंदनि जा दर्द दूर कर बीमारनि खे शिफ़ा ॾे जन जा वालिदैन नाचाक आहिनि मौला उन्हनि खे सिहत कामिला ॾे जन जा वालिदैन वफ़ात करे विया उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर। ए मुंहिंजा मौला हिन ताज मस्जिद जो ही अहल बैतन जो जलसो क़ाइम ऐं दाइम क़यामत ताईं रखजां। ए मुंहिंजा मौला साईं मौलाना गुल मोहम्मद के सेहत कामिला शिफ़ाए आजला दाइमा मुस्तमिरा नसीब कर। मौला हिन सारे मजमे ते पंहिंजूं रहमतूं पंहिंजूं बरकतूं नाज़िल फरमा। ए मुंहिंजा मौला असांजा हथड़ा खाली न मोटा मदीने वारे मीर जे सदके हुजूर जी सारी उम्मत ते करम कर ईरान जे मुसलमाननि जी मदद कर फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद कर। ए मुंहिंजा मौला फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा। ए मुंहिंजा मौला हुजूर जा उम्मती जिते भी परेशान आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी जे दिलयुनि जूं मुरादूं पूरियूं कर। हिन पूरे मजमे ते पंहिंजी ख़ुसूसी अता ऐं सखा फरमा। करबला जे शहीदन जे सदके हिन सारी जमात ते राज़ी थी मौला सभिनी ते मेहरे नज़र कर। असां सभिनी के मदीना तय्यबा जी हाज़री नसीब कर। सोने हबीब जे दर जी इश्क ऐं अदब सां हाज़री नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या। मेहरबानी कयो असांजा मोहसिननि दुआ जो दर आहे साईं जो अदब एतिराम लाज़िम आहे। जमात के गुज़ारिश आहे त महिरबानी करे साईं जन खे रस्तो ॾियो अदब ऐं एतिराम सां साईं जन पंहिंजी जाइ ते पहुचनि। महिरबानी करे जमात खे गुज़ारिश आहे त अदब ऐं एतिराम सां साईं जन खे रस्तो ॾियनि त जीअं साईं जन पंहिंजे सफ़र जी रवाना करे सघनि। इज़त ऐं अदब ऐं तौक़ीर ऐं नज़्म सां साईं जन खे रस्तो ॾियनि। महिरबानी जमात जी अल्लाह जे ताला जो दीदार कयो ऐं उन सां मोहबत